अस्सलाम वालेकुम नाज़रीन, BK बलोच ऑफिशियल सां गॾु आऊं आहियां अवां जो दोस्त BK बलोच। नाज़रीन, अॼु असां सां गॾु मौजूदु आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चाचो चिड़ियल ख़ान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चाचो चकमक। त पहिरियां असां हलंदासीं चाचे चिड़ियल ख़ान ॾे, जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार आहे। जी चाचा चिड़ियल ख़ान, इहो असांखे ॿुधाईंदो त रोड रस्ता ऐं नालियूं कंहिं ठाहिरायूं आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी जो चवणु आहे त रोड रस्ता ऐं नालियूं असां ठाहियूं आहिनि ऐं तव्हां चओ था त असां ठाहियूं आहिनि। इन बाबति असांखे छा तफ़सील ॿुधाईंदव? सभु लॻल हो तव्हां हिते असांखे नालियूं असां ठहिरायूं, मापिन वरी अचे ॿिया जो जा चुॾ असां था नालियूं ठहिरायूं, घिटियूं असां था ठहिरायूं, ॿिया था अचे मापिन अचे, छो था मापिन हुजे? हुकूमत ते लानत आहे असांजी, पीपल्स पार्टी ते लानत। बसि बसि चिड़ियल ख़ान, महिरबानी महिरबानी तव्हांजी, तव्हां वहीं ॿकरियूं चारियो। जी नाज़रीन, ॿुधव, इहो चाचो चिड़ियल ख़ान हुयो जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार हुयो। ऐं हाणे हलूं था पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे चाचो चकमक। चाचो चकमक हाणे असांखे कुझु महांगाई जे बारे में ॿुधाईंदो। जी चाचा चकमक, ॿुधाईंदा त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ केतिरी महांगाई कई आहे ऐं इमरान ख़ान जी महांगाई बाबति तव्हां छा चवंदव? बहुत बहुत इमरान अच्छा था। आपको पता है 15 रुपये बटालू के किलो होता है। अभी पहले पहले कितना बटालू किलो? 15 रुपये था, अभी 100 रुपये लगा। 100 रुपये लगा। वाह इमरान वाह। पहले तो जो किलो करूँगा जो क्या है इसका नाम यार, अट्टे जो आठ ये ना माई पचींदा अट्टे जो किलो और 100 जो मनो 1500, अभी 25 रुपये। अल्लाह में किलो ना, तुम क्या जनक चमट नहीं है यार। यार मान भी है हमारा वो चीनी का किलो बूरा है ना, बूरा तो चांदनी तके जी, बूरा के किलो कहते ना, बूरा के चा कहता है, चीनी कहता है। चीनी इसका किलो पहले 60 रुपया था, नवाज शरीफ के दौर था, अभी कितना हो गया? 100, 105, 110। अब कितना होगा? गरीब की हाल है। वो बेवगाल इसको नाम लो चाहे, इसका नाम। वरी वरी महिरबानी चकमक ख़ान, तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। जी नाज़रीन, अॼोको प्रोग्राम पंहिंजे इख़्तिताम में पुॻो। इंशाअल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में नेक्स्ट मेंबरनि सां गॾु ऐं फ़नी न्यूज़ सां गॾु अवां सां ॿीहर मुखातिब थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त BK बलोच खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।